आउं हिते जे नाज़मन खे चवां थो सुजावल ऐं ठटे ऐं बदीन जे ऐं हिते जे MNAs MPs खे ऐं सॼे सिंध जे MNA MPs खे ऐं सॼे सिंध जे नाज़मन खे ऐं जे मुर्शिदनि खे पीरनि खे सरदारनि खे ख़ुदा जा बंदो सरदार साहिबान मुर्शिद साहिबान पीर साहिबान वॾेरा साहिबान जागीरदार साहिबान MNA साहिबान MP साहिबान सेनेटर साहिबान नाज़िम साहिबान DC ऐं SSP साहिबान ख़ुदा जे वास्ते सिंध में अमुन अमान सां गॾु रोज़गार ॾियो। अमुन अमान ऐं रोज़गार जुड़ियल आहिनि। जे माण्हू वटि लख ॿ लख रुपया घर में आमदनी हूंदी, घर जो रिज़्क़ हलंदो पियो त ॾोह ख़तमु थी वेंदा। जे माण्हुनि जे लाइ रांदियुनि जा मैदान हूंदा त गुटकनि ऐं पाननि खे रांदियुनि जा मैदान शिकस्त ॾींदा। जे लाइब्रेरियूं हूंदियूं त नाअहलीअ खे लाइब्रेरियूं शिकस्त ॾींदियूं। लाइब्रेरियूं जहालत जो मुक़ाबिलो कंदियूं। रांदियुनि जा मैदान स्पोर्ट्स ग्राउंड ऐं पार्क नशे जो मुक़ाबिलो कंदा। तफ़रीह गाना कॉन्सर्ट्स म्यूज़िक इहो नशनि जो मुक़ाबिलो कंदो ऐं इल्म मेरिट उहो जहालत जो मुक़ाबिलो कंदो ऐं अकुल ऐं दानिश उहा पीरी मुरीदी ऐं मुर्शिदनि ऐं वॾेरनि खे बाबो बाबो चवण जो मुक़ाबिलो कंदी। तंहिंजे करे सिंध खे सनअतूं ॾियो, सिंध खे रोज़गार ॾियो, सिंध खे पंहिंजे गुज़र जा वसीला ॾियो। सिंध जे ॻोठनि ऐं शहरनि में लाइब्रेरियूं टेक्निकल इंस्टीट्यूट AI जा मर्कज़ आर्टिफिशियल इंटेलिजेंस जा रोबोटिक्स जा साइंस जा इंजीनियरिंग जा मेडिकल जा लॉ जा खोलियो। सिंध खे मरी वेंदो, मरी सभु वेंदो। पर हिन लाइ अॻे में MNA कहिड़ो आहे MP कहिड़ो आहे ठटे मां MNA MP अॻे कहिड़ो आहे अॼुखां 50 साल में 20 साल में उहे किथे आहिनि? पाण सभिनी जा आबा ॾाॾा किथे आहिनि? ऐं नी कोन। उनमें जेके चङा हूंदासीं यादि कंदा। तव्हांजे पैसे खे केरु कोन थो पुछे। तव्हांजे पैसे खे केरु अबा हुकुमरान साहिबान तव्हांजे पैसे खे केरु कोन पुछंदो। भला जेको मूंखे लाइव वीडियो ॾिसे पियो सो ॿुधाए 1961 में इरिगेशन जो वज़ीर कहिड़ो, उहो ॿुधाए 1972 में फाइनेंस जो मिनिस्टर कहिड़ो, उहो ॿुधाए 1974 में बिजली ऐं पाणी जो वज़ीर वफ़ाई कहिड़ो, उहो ॿुधाए 1981 में झंगलात जो वज़ीर। कंहिंखे यादि ई कोन्हे। यादि आहे कंहिंखे? पुछे ई कोन थो। हैदर बख्श यादि आहे, सूरह बादशाह यादि आहे, रसूल बख्श पली जो यादि आहे, फाज़िल राहू यादि आहे, GM सैयद यादि आहे, ज़ुल्फ़कार अली भुट्टो यादि आहे। जेके माण्हू कुझु न कुझु चङा कम करे विया, जिन करप्शन कोन कई उहे यादि रहंदा। कलोड़ा कंहिंखे यादि आहिनि? ग़ुलाम शाह कलोड़ो, यार मोहम्मद कलोड़ो केरु पुछे थो? उन बादशाह जे दौर में हुकुमरान ही कलोड़ा त ज़बरदस्त आहिनि। उन ज़माने जी कलोड़नि जी ॻाल्हि पियो कयां। यार मोहम्मद कलोड़ा, फलाना कलोड़ा, ग़ुलाम शाह कलोड़ा ॾिठो अथव? कब्रिस्तान आहे न, हीराबाद में आहे, हैदराबाद में। यार मोहम्मद कलोड़ा कलोड़नि जो कब्रिस्तान आहे, मीरनि जो बि कब्रिस्तान आहे। को माण्हू वञे थो उते? माण्हू किथे था वञनि? शाह लतीफ़ ते, जेको कलोड़नि जे दौर में उनखे केरु पुछंदो बि कोन। शाह लतीफ़ ते मेला आहिनि, उनखे दुनिया हाज़िरी थी भरे। उहो उन वक़्तु जॾहिं हू बादशाह हुआ तॾहिं उहो ग़रीब फ़क़ीर हो भिट शाह ते वेठो कराड़ ढंढ ते। उन फ़क़ीर ते मेला आहिनि ऐं बादशाहनि ऐं शहनशाहनि खे केरु कोन थो पुछे। तंहिं करे सुभाणे ग़र्क़ थी वेंदो, ख़ाक थी वेंदो, तबाह ऐं बर्बाद थी वेंदो। इहो पैसो तव्हांजा पुट पोटा लोफर 4-4 शादियूं करे तबाह कंदा। के मंशात में ईंदा, किन खे कैंसर थींदा, के मुल्क खां भॼी वेंदा हलिया, के नेब जे करप्शन जे केसिस में हिते त वज़ीर आज़म हलिया वञनि कोर्टुनि में जेलनि में। दौर बदिलजंदो, ग़र्क़ थी वेंदो। कुझु कयो पंहिंजे वतन लाइ जो सुभाणे तव्हांजा पड़ पोटा ऐं तड़ पोटा तव्हांजो फोटू भित ते हणी सघनि, फोटू कमरे में अचनि। हींअर पीपुल्स पार्टी वारा भित ते फोटू कंजो था हणनि, बेनज़ीर जो ऐं ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो। पंहिंजे ॾाॾे पड़ ॾाॾे ॿियनि जो हणनि था। ॿिया ॾाढा पड़ ॾाढा बि अथनि न। नाननि पड़ नाननि जो हणनि था, माउ जो हणनि था, नाननि जो हणनि था। ॾाॾे पड़ ॾाॾे जो नथा हणनि, तड़ ॾाॾे जो नथा हणनि, फोटू भित ते। तारीख़ में उहो ज़िंदा रहंदो जे कुझु न कुझु कयो हूंदो। अहिड़ो कयो जो तव्हांजो फोटू भित ते लॻे, अहिड़ो कयो जो तव्हांजे क़बर ते को ॿ कुल पढ़ी सघे।